चम चम के तलियां साइनू जगाया जिबरील रब दा पैगाम लाया जिबरील रब दा पैगाम लाया हिन पैर तल्ले अफलाक सारे हिन पैर तल्ले अफलाक सारे अरशाद नूरी अर्जा गुजारे चुम चुम के तलियां साइनू जगाया जिबरील रब दा पैगाम लाया। महीनो रजबुल मुरज्जब जो महीनो मदीने जे मीर 1.25 लाख नबियन जे सरदार नबी जे मेराज जो महीनो आ। चओ न सुभान अल्लाह। ऐं मां मिठड़े मुहम्मद मीर जो मेराज बयान करण तो घुरां। ॿुधो फ़र्क़ परवारो मेराज सभिनी नबियन खे थियो आहे पर धरतीअ ते असांजे पाक मुहम्मद खे रब अर्शन ते घुरायो आहे। चओ न सुभान अल्लाह। सभिनी नबियन खे मेराज थियो आहे इम्तिहान जी सूरत में। सुभान अल्लाह। ढरिया ओ जेके होॾे मुंहिंजा दोस्त उस ते वेठा आहिनि थोरो वेझा सुरी अचो। हाणे सी लही वियो आहे। वेझा अचो सुरी अचो। जेॾा वेझा ईंदो एॾी रहमत वेझी थींदी। मदीने जे मीर जो मेराज थो बयान कयां जंहिं नबीअ जे सदके रब जोड़ियो ही जहान आहे। असांजो नबी सभ खां शान में मथे आहे। चओ न सुभान अल्लाह। असांजे महबूब जहिड़ो मेराज कंहिंखे नसीब न थियो आहे। सभिनी नबियन के इम्तिहान जी सूरत में हज़रत इब्राहिम के बाह जे आड़ाह में खलील के मेराज थो थिए। हज़रत इस्माइल के छुरीअ जे हेठों मेराज। हज़रत यूनुस नबी के 40 ॾींहं मच्छीअ जे पेट में रहाए मेराज। होॾे हज़रत मूसा कलीम मिठो थो करेसि एलाज थो करेसि रब्बे अरिनी। सुभान अल्लाह। ढरिया चओ न सुभान अल्लाह। रब्बे अरिनी मौला मूंखे पंहिंजो दीदार कराए तुंहिंजे इश्क में मुंहिंजो हां थो फाटे। अञा मज़ो न आहे। लॻे तो तव्हांजी तबियत ठीक कोन्हे अॼु। रब मूंखे पंहिंजो दीदार कराए। रब तो फरमाए कलीम तूं मूंखे ॾिसी न सघंदे जे ॾिसी वेंदुमि के ॾिसंदे मरी वेंदे के मरा त मरा पर तुंहिंजो दीदार कयां। आशिक हो न। अॻे ज़माने में हाणे त हे मोबाइलूं निकितियूं आहिनि जो असांखे ॾिसनि थियूं पियूं। उहे मोबाइल अंधी हे असां वटि अॻ में हूंदी जेका ॾिसंदी न छड़ो कननि ते ॻाल्हाईंदासीं पोइ दोस्तनि खे चवंदासीं यार ज़ियारत कयूं कॾहिं मिलो। हाणे त मोबाइल में सभु कुझु दीदार आहे। ईअं न साईं। वाह रब तुंहिंजे नाले तां सदके वञा। कलीम बि रब सां ॻाल्हाईंदो हो पर ॾिसी न सघियो हो। रब के चवे तो मौला मूंखे पंहिंजो दीदार कराए। रब तो चवेसि लन तरानी कलीम ॾिसी न सघंदे जे ॾिसंदे ॾिसी वेंदुमि के ॾिसंदे मरी वेंदे चे मरा त मरा पर दीदार कयां। आशिक चओ मरण भी कबूल कंदो आहे। चओ न सुभान अल्लाह। अल्लाह साईं चयोसि अच भला तूर ते ज़ियारत करायई। अच भला तूर ते ही मथे चढ़ियो हुकुम तो अचे मूसा काॾे चइसि तुंहिंजी ज़ियारत लाइ फखला नाले हिकु जुती खे त लाहे पोइ मथे चढ़। फर्क पुरवारा मदीने जो मीर 1.25 लाख नबियन जो सरदार जॾहिं मेराज वारी रात अर्श ते वञे पियो। साईं फरमाए मां मुहम्मद दिल में सोचम अल्लाह से मूसा कलीम को तूर सीना जबल ते जुती लाराई। मां मुहम्मद अर्श ते वञा तो जुती मुबारक त लाया। कलमे वारो देवबंदिन जो अकीदो थो बयान क्या। असांजो नबी पाक मुहम्मद अरबी त शान वारो पर मिठड़े नबीअ जी जुती मुबारक भी शान वारी। जेको चवे असांजे नबीअ जी जुती मुबारक के जुतड़ी चवंदो भी देवबंदिन जो ईमान आ त ईमान ख़त्म थी वेंदुसि। नबी सोने जी जुती मुबारक भी शान वारी। जो कलीम तूर ते चढ़े तो जुती लाहे पर हबीब किबरिया मथे वञे तो जुती पाइण जो पैगाम आ। चओ न सुभान अल्लाह। जिब्रील मुझे सोने के चओ हे कलीम नाहे हबीबुल्लाह आ जंहिंजे सदके जहान जोड़ियो आ। मुझे दिल भर खचो तो जुती मुबारक छो मुझे अर्श ते अचे। मुझे पैगंबर जी कदमन वारी मिट्टी अर्श के लगे तो अर्श भी इज्जत वारो बणजे। तरीके चवण वारे जो कुर्बे मूसा और है कुर्बे मोहम्मद और है तूर सीना और है अर्शे मुअल्ला और है। ये तो इस गुल की क्या मुशाबहत सुर्खे रंग लाल से
इसकी बहार और है उसकी बहार और है, खुद जाना और है बुलाना और है। पाण अचण में ऐं दावत में फ़र्क़ु आहे। जे ईअं मां पाण अचां बग़ैर पुछण जे त दबा साईं अली अकबर काॾे चए बाबा वियो पने कमु जमात जो उहिदो अथसि जनरल सेक्रेटरी त ज़ाहिर आहे त कम बि करणा आहिनि न हे सोफ़ा मिलन हा, न फरमान इको साउंड वारो अचे हा, न कारी लुत्फुल्लाह सुमरो साहब अचे हा, न कारी इनायतुल्लाह कराची को अचे हा, न मौलाना अब्दुल गफूर सखर को अचे हा। मालूम थियो त मुसलमानों इंतजाम हो, प्रोग्राम हो त वॾा इंतजाम प्रोटोकॉल जमात आई ज़ियारत ला आलिम आया, पर मीडिया वारा जवान भी शहजादा पहुता त अॼु क़ुरान जो जलसो आहे। फ़रक़पुर में वञी करे असां भी वाइज़ इहे भरे करे झंग झर में पहुचायूं। असांजो नबी मेहराज ते वञे तो त प्रोटोकॉल आहे, चओ न सुभान अल्लाह। मलाइक इस्तक़बाल में जन्नत जो हूरूं जन्नत में ख़ुशीअ जा तराना छो चवनि चे केर थो अचे कि हबीब किबरिया रहमत दो आलम थो अचे। जे नबीअ जे सदके रब जोड़ियो ही जहान, फ़रक़पुर वारो काइनात न हुई, सोहणो मोहम्मद हुयो। मत तोखे के दिमाग में जिन विधो हुजे त हे देवबंदी नबीअ खे न मञींदा आहिनि, जेको नबीअ खे न मञियो ते लख लानत हुजनि। असां पाक मुहम्मद अरबी जा दीवाना हूं, जे नबीअ जे सदके रब काइनात पैदा कई। असांजो सोहणो जो सभिनी को शान में मान में मर्तबे में मकाम में मथे, तॾहिं के बुज़ुर्ग चयो काइनात कयां कठे तबी मूं जो मुहम्मद मथे मथे, जे तो हिरस जी पवन हुरा परियूं छड़ो नेण खणी तके तबी मूं जो मुहम्मद मथे मथे, जे तो सारी दुनिया जे यूसुफ थी पवे तबी मूं जो मुहम्मद मथे मथे। रब भी चवे तो वरफाना लक ज़िक्रक, अल्लाह तो फरमाए मुझा हबीब तुझे जिक्र के एडो मथे क्यों थम, जिते मां अल्लाह जो नालो हूंदो तो मुहम्मद अरबी जो नालो भी हूंदो। अज फ़रक़पुर जे शहर में अल्लाह जो नालो आहे त गॾु उन जे महबूब मुहम्मद अरबी जो नालो भी आहे। बहरहाल तवज्जो को शॉर्टकट कंदो हलां थो, मदीने जे मीर जो मेराज मुख़्तसर बयान कंदुमि। ऐं मेराज जॾहिं मुंहिंजे नबीअ खे थियो उन साल में मुंहिंजे साईं खे ॾुख भी ॾाढा मिलिया, सदमा भी ॾाढा मिलिया। हिकु त हुज़ूर साईं जी प्यारी घरवारी अम्मा ख़दीजतुल कुबरा जेका नबी साईं जे ॾुखनि ऐं सुखनि जी साथियाणी हुई, जॾहिं दुनिया मां हली वई त मुंहिंजे साईं खे ॾाढो सदमो थी पियो। बे नंबर ते ताइफ जे शरीरन बदमाशन लुचन लोफरन नबी साईं जॾहिं दीन जी दावत खणी विया त साईं खे पत्थरनि जा मींहं वसिया। अॼु असां जलसनि ते अचूं था, वॾा इंतज़ाम प्रोटोकॉल, माण्हू बीठा आहिनि, मौलवी इंतज़ार में, साईं जी जलसो आहे, आलिम ईंदा, ख़ल्क़ इंतज़ार में। मुंहिंजो साईं वाइज़ नसीहत लाइ वञे थो त हू ॿुधण लाइ तयार न आहे। बहरहाल जेनी मौजू ते हलंदुमि त वरी हेॾे होॾे टाइम लॻी वेंदो। तवज्जो कयो, शॉर्टकट कंदो हलां थो। मुंहिंजे महबूब खे पत्थरनि जा मींहं वसाए नबी साईं खे ज़ख़्मी करे छॾियूं। साईं ओहद उन जबल जी पहाड़ में वेठा आहिनि। जिब्रील अमीन नबी साईं जी ख़िदमत में अची पहुतो, अर्ज़ करे तो सोना इन्हनि ज़ालिमनि दरिंदाना हरकत करे तो मुहम्मद करीम खे ईज़ आयो आहे। हथड़ा मुबारक तव्हां खणो, आमीन मां थो कयां, रब को मोकल थो वठी अचां। हे ताइफ जो शहर विच जबलनि में आहे, हेॾो वारे जबल के हेडे गिलिया तो हेडो वारे के हेडे छिके छो हिय पाण में मिलाइंदो मान अटो थी विंदा, कीमो थी विंदा, नालो निशान मिटजी विंदन। संजन फरमाए जिब्रील तू मुखे नथो सुञाणे यार, मां नूह नजीउल्लाह न आया, मां दाऊद नबी न आया, मां लूत नबी न आया, मां त मुहम्मदुर रसूलुल्लाह आया, मां त पिटण न आयो आहियां, मां त ख़ैर जो दुआऊं खणी आयो आहियां। हथड़ा मुबारक मथे थी विया, अल्लाहुम्मा हदिकहुम व इन्नहुम ला यालमून। मुझा रब इन्हनि खे हिदायत ॾे, जे हिननि जी क़िस्मत में कोन्हे त पुटनि पोटनि खे ॾे। उन नबीअ जी दुआ जी बरकत जे करे अॼु ताइफ उहे न आहे जो ताइफ थधो बणिजी हुयो गरम। मां बि हाणे ताज़ो ताज़ो उमिरो करे आयुमि, दोस्त मूंखे ताइफ वठी विया उन जॻह ते, जंहिं विच में हाणे त रोड ठहियल आहे, उन ज़माने में ॻोठ हो। पाक मुहम्मद करीम जी अहिड़ी जो दुआ थियसि जो ताइफ रंग जी वियो। चओ न सुभान अल्लाह।
मूंखे दोस्त वठी वियो मथे जबल ते चाढ़ी ही रस्तो हल हला मथे जो पहुतासीं मूंखे चयसि हाणे ताइफ़ जो मज़ो था तव्हांखे वठायूं गाॾी जी एयर कंडीशन बंदि कयो शीशा हेठि कयो मज़ो त ॾिसो यकीन कयो हे क़ुरान साम्हूं मस्जिद मदरसे में वेठो आहियां यकीन कयो जीअं जो शीशो खुलियो त एॾी थधिकार जो जनवरी जो महीनो ॼणो अची वियो मूंखे चए मौलाना हे मिठे मुहम्मद जी दुआ जे बरकत जे करे रब ताइफ़ खे थधो करे छॾियो ताइफ़ वारनि खे रब रंगे छॾियो हे मदीने वारे साईं जी दुआ हुई बहरहाल नबी साईं खे इहो बि सदमो हो त मुंहिंजे सोणे खे जब जॾहिं रब ॾुखनि में ॾिठो फरमाए जिब्रील जी मुंहिंजा सोना रब जल्दी कर देर न कर अॼु मुंहिंजे सोणे मुहम्मद अरबी खे वठी अच अॼु ज़मीननि जा जन्नत जा जहन्नम जा आसमाननि जा सैर कराए मुंहिंजे महबूब खे मथे वठी आ ये मुंहिंजो सोणो मासा मिले त मुंहिंजे साईं जा ॾुख हल्का थी वञनि तुंहिंजे असांजे दोस्त खे ॾुख पहुचंदो वठी वेंदुसि पन्नो घुमायांसि सखर घुमायांसि कराची घुमायांसि हाणे त मज़ा आहिनि तव्हां फ़र्क़पुर वारनि जा जो कराची में तव्हांजो मीज़बान वरी कारी इनायतुल्ला वेठो आहे चओ न सुभान अल्लाह ऐं ॻोठ जो माण्हू ॻोठ वारनि खे मिले वरी मदरसो बि माशाअल्लाह आलीशान अञा चए थो त बिल्डिंग डबल मंज़िल थी वई आहे चओ इंशाअल्लाह हलंदासीं ऐं कराची वेंदासीं कराची को थी वरी मदीने बि हलंदासीं चओ न सुभान अल्लाह कि न कराची जो समंदर ॾिसी मोटंदो चो मको मदीनो ॾिसंदासीं चओ इंशाअल्लाह रब ॾेखारींदो बहरहाल साईं जन खे ॾुखनि में ॾिठई त जिब्रील खे चई वञ मुंहिंजे साईं खे वठी आ जिब्रील अमीन जो आयो नबी संजे मथो बीठो अर्ज़ करे थो अल्लाह तुंहिंजो नबी आराम में आ कीअं उथारियांसि उमूमन माण्हू कंहिंखे उथारींदो आहे त नालो वठंदो आहे ओ फिलाना उथ त सही नालो वठी मथो भी करे चवांसि या मुहम्मद चाॾी पवंदो फरमाए जिब्रील नालो न वठ जांइसि बेअदबनि में शामिल कंदो मां अल्लाह ही पंहिंजे नबीअ खे नालो वठी न सॾियो आहे पूरे कुरान जो मुतालो कर अलहमद खां वठी वन्नास ताईं 30 नसीबारनि में सभिनी नबियनि जा नाला वरताई पर महबूब जो नालो वठी न सॾियईं लक़बनि सां तूं सॾीस काथे सॾींदे चई या आदम या ज़करिया या नूह या ईसा या मूसा पर जॾहिं महबूब मुहम्मद जो नंबर तो अचे त लक़बनि सां सॾेसि थो काथे चवेसि थो या अय्युहल मुदस्सिर काथे सॾींदे फरमाई या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल अल्लाह तव्हां के मदीने वारे साईं जो आशिक करे आमीन त चओ साईं जन सुम्हिया पिया आहिनि जिब्रील चवे थो साईं कीअं जाॻायां नालो बि न वठांसि पोइ कीअं उथारियांसि भरिसां बि चोले मुबारक खे लोॾो ॾियांसि जाॻंदो फरमाईंदा ॻाल्हाइण जी बि मोकल न आहे भला खंघु कयां खंघा ते न ऐं ॿुधो फ़र्क़पुर वारो हे देवबंदियुनि जो अक़ीदो थो ॿुधायां जिते नबी मौजूदु आहे ॻाल्हाइण जी बि मोकल न था ॻाल्हायो बाक़ी 15वीं सदी जो मुला तो चवे नबी हिते आयो आहे उहो मौलवी साहब पाण कुर्सी ते वाइज थो करे हाणे मां तव्हां खां पुछां थो कोई आशिक़ आहे या गुस्ताख आहे नथा ॻाल्हायो करे गुस्ताखी पाण खाते असांजे में लिखे तो कुछ शर्म कुछ हया गैरत धार वेठो आहे जॾहिं चवे तो नबी मौजूद आहे त हिते वेहण जी कहिड़ी ताक़त आहे असांखे कुर्सी ते होॾे 1.25 लाख नबी बैतुल मुक़द्दस में हुया इमामुल अंबिया भी हो आदम इब्राहिम खलील भी होया लेकिन रब साईं महबूब जो केडो मकाम क्यों जिब्रील अमीन उते आज़ान ॾिनी मस्जिद अक्सा भरजी वई मुसल्लो खाली हो नबी से फरमाया मां दिल में सोचुमि सब खां वॾो आदम नबी आ मुसल्ले ते बीहंदो इब्राहिम खलील बीहंदो ॿियो को बीहंदो एतिरे ते जिब्रील मूंखे हथ खां पकड़े चयो सोहणा तव्हां जे हूंदे कोई मुसल्ले ते न बीहंदो अॼु तव्हां मुसल्ले ते बीहंदो हे मुक़्तदी थी बीहंदा मौलवी साहब कुछ ख्याल कर हलवो सीरो खाधो थी कुछ होश सां ॻाल्हाए चवे थो त असांजो नबी हिते मौजूद आहे त मुसल्ले ते तू कीअं तो बीहे जिते नबी नथा बीहनि तू असां छा ॻाल्हि समझ में न आई अकलमंदानो नुक्ता काफ़ी लोड़ नहीं दफ्तर दी बेअकलानो असर न कर दी हदीस नबी सरवर दी अल्लाह अकले सलीम नसीब करे आमीन चो मां त दोस्तन के इहो चवंदो आहे जेकॾहिं तोखे क़ुरान हदीस समझ में न अचे त मको मदीनो ॾिसी आ इंशाअल्लाह जे ईमान हूंदो ई समझी वेंदे
पर जे ईमान न होंदई उते भी खोटा सिक्का गड होंदई न उहे चंदा हितों जे इमाम वहाबी थी न जे पोयो नमाज न पढ़ जा न काबे में बदनसीबन के नमाज नसीब थी न रोजे रसूल में उते भी तड़िया पे वतन मां दुआ करन आयो हां अल्लाह हकीकी रसूल जे आशिकन सा इश्क नसीब करे आमीन तो चो असा चो मदीने वाले संग जा दीवाना हूं केड़ा केड़ा दीवाना हथ मथे खणो सबई आयो तो मां छो न चवा हुब्बे अहमद अजल ही से सीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है बेसहारा न समझे जमाना हमें हम गरीबों का आका मदीने में है गणती उहो करे जो को बेवार सो हो जे असा जी वारसी मिठो मोहम्मद अरबी कंदो इंशाअल्लाह बुडल बेड़ो तरंदो तो जहन्नम खां बची जन्नत हलंदासे जिब्रील तो से नालो भी न वठा चोलो मुबारक भी न लोडिया खंघा भी न पो किए उथारियांस फरमाए जिब्रील जिन परन सा तू उडामंदो आ हेडे माडे तवज्जो कयो जिन परन सा तू उडामंदो आ मुझे साईं जे पेरन जे तिरन ते ये पर रखी नरम नरम पर गसाए ता त मुझे हबीब के जाग थी वींदी जिब्रील जो से पो न जागे त पो छा कया ते भला हिय कर अतैया जी सूरत में मुझे साईं जी पेरन जी भरसा वेई पंजा काफूरी चप खोले मुझे साईं जे पेरन जे तिरन ते चप रखी नरम चप रखी चुमियो दे ता त दुनिया जे जाहिलन के पतो पवे तो नूरन जो सरदार जिब्रील भी मिठे मोहम्मद के कदमन में आ जिब्रील अमीन मदीने जे मीर जे पेरन ते पजा नरम चप रखी चुमियूं पे चुमदे 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 साईं के जाग थी वई ते के आशिक मंजर बयान कयो जणो जिब्रील हिय पियो चवे चुम चुम के तलियां साईं नु जगाया मां के जागण वाला खपन सुतल न गालाए निंद्र वारो आवाज न खपे कुछ जागी भी पऊ चुम चुम के तलियां साईं नु जगाया जिब्रील रब दा पैगाम लाया जिब्रील रब दा पैगाम लाया हिन पैर तल्ले अफलाक सारे हिन पैर तल्ले अफलाक सारे अरशाद नूरी अर्जा गुजारे चुम चुम के तलियां साईं नु जगाया जिब्रील रब दा पैगाम लाया साईं जागया फरमाए जिब्रील छा थो करे जिब्रील जो सोना निंद्र जो खुदा जो कसम जिंदगी में मुखे एडो सुकून न आयो जको तो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदमन जे चुमण में मुखे सुकून आयो साईं फरमाए जिब्रील बुधाए की आयो गाल कर यार जिब्रील जो सोना आज सुमण की रात ना है आज जागण की रात सजो सफर जो नक्शो नबी से अॻियां रखें कि हितां खां हिते 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 हलंदासीं मां जो तव्हांखे ॿुधायां ॼाणे हिन वाइज़ खां पोइ असां हितां हलंदासीं कराची कराची खां मको मदीनो घुमी टे पारी नमाज़ हिते पढ़ंदासीं तव्हां चवंदो मौलाना ख़ैर त आहे तबियत ठीकु अथई कहिड़ी सवारी आहे कराची पुॼण ताईं बि सिज लही वेंदो नबी से फरमाए जिब्रील हे त वॾो सफ़र आहे अॻु में मूंखे इतला करे मां तयारी त कया हा असां कराची वेंदा हूं लाहौर वेंदा हूं अॻु में 8 ॾींहं तयारी दिमाग़ में सफ़र हूंदो आहे त छा ते वञूं सी पैक सां वञूं रेल ते वञूं कार ते वञूं नबी साईं फरमाए जिब्रील अॻु में ॿुधायां त सोना सफ़र वॾो आहे पर पूरी दुनिया बिस्तरे ते सुती पई हूंदी तो मोहम्मद के सॼो सैर सफ़र करे वापसि मोटी बिस्तरे ते निंड बि करणी साईं फरमाए जिब्रील केड़ी सवारी आंदी थी सोना जन्नत मो सवारी आंदी आ जंहिंजो नालो बोराक ऐं बोराक खां वधीक ताकत वारियूं सवारियूं ॿियूं बि हुयूं मेराज वारी रात हर का सवारी खुशी पई करे अॼु मिठो मोहम्मद माते सवार थींदो का चवे पई माते सवार थींदो पर बोराक नंढड़ो बि हो कमज़ोर बि हो अखियुनि मां ॻोड़ा हारे रब खे चए मौला ये सभु सवारियूं आयूं त सोहणो माते सवार न थींदो मौलाना अली अकबर साहब बार गाड़ियों बिहारे का पिराडो हुए का केड़ी भी छाजा नाला वठी छाजा वठा पर भरसा हेलीकॉप्टर भी हुए पो तहां के सडे अबा हाने मुजा मेहमान आयो छाते चढ़ंदो मां तहां का पुछा तो का छाते सवार थींदो मां के चवे त मां पंहिंजी गाड़ी छडी वञा नी हेलीकॉप्टर ते चढ़ा मौलाना सर फलाक दी चो बाबा इन ते चढ़ूं
ज़ाहिरा नबी से ताकत वारी सवारी ते चढ़न हा तो बोरा को रोई जो रब जे बियूं आहियूं तो माते न चढ़ंदो मेहरबानी कर बियूं अचनी न बस मां हो जा वो हिकड़ी सवारी डुबरी भगल टुटल होंदी भी मानू चलो बाबा इन ते चढ़ा भी तो नजर ही नथी अचे अल्लाह अकबर बोराक जे रोण के रब कबूल कयो दुआ कबूल थी वई नबी सोहणे जी खिदमत में बोराक पहुतो ऐ साईं जन जड़े बोराक जे वेठो आया तो बोराक खुशी मोही टप पे दे पैर जमीन ते न पे झलजन जिब्रील अमीन मुहार के सट दई क्यों सो ओ बोराक मस्ती न कर वडाई न कर तकबर न कर अज तो ते उहा हस्ती सवार थियण वारी आ जंहिंजे नबी भी सिकंदा विया आहिनि बोराक जो जिब्रील मुखे दड़का न दे मुखे तो खुशी आ जो 1.25 लाख नबियन जो सरदार मिठड़ो मोहम्मद करीम मुझी पुठी मुबारक ते चढ़ंदो मुझी पुठी ते हुजूर जा कदम लगंदा साईं जी कदमन जी बरकत जे करे अल्लाह मुखे जन्नत जी सवारिन जी सरदारी दई छड़ींदो ये दाई हलीमा जी डाची डुबरी ही नबी से उन ते चढ़िया रब सबनी डाचिन जी सरदारी ॾिनस खुदा जी ज़ात जो कसम आ मक्के में आया तो मक्को शहरन जो सरदार मदीने में आया तो मदीने वरी सबनी शहरन को जोर थी वियो चओ न सुभान अल्लाह बहरहाल मोजो सोनो मोहम्मद अरबी नबियन जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा बोराक ते संजन फरमाइन था मां चढ़ियो मी मस एडी उन जी स्पीड जो 1000 मील सेकंड में तय पे करे आलम लिखा बिजली वारी रफ्तार बटन लगल हुजे फरकपुर में बल्फ लगल हुजे इस्लामाबाद कोहमरी में बटन हण त मिनट भी कोन लगंदो सेकंडन में बरी विंदो संजन फरमाए वेठो मी मस्त जिब्रील चो साईं ते लहो बरकातू पढ़ो मुझे साईं फरमाए जिब्रील हलिया ही ना वरी के लहा जैसे अले केतरो पंध करे आयो मक्के का मदीनो 450 किलोमीटर जेके वे आहिनि उनखां पुछा कयो कार ते वञी बि 4.5-5 कलाक जे वरी हाणे हुतां अरबन अहिड़ी रेल कढी आहे चढ़ो त 2 कलाकनि में जहाज़ वांगुरु चओ न सुभान अल्लाह हाणे त माशाअल्लाह 2026 जा मज़ा ई ॿिया हूंदा चओ न सुभान अल्लाह मां हाणे गारे सौर ते वियुमि मथे दोस्त चढ़नि पिया जेको हिम्मत वारो हो चढ़े पियो बाक़ी कमज़ोर न पिया चढ़नि अरबन ऐलान कयो त 2026 में हिते लिफ्ट लॻंदी छा लॻंदी लिफ्ट बस चढ़ने की देर मां हेॾे वियुमि दुबई बुर्ज खलीफ़ा बिल्डिंग मुंहिंजा माइट मूंसां उते काफ़ी रहंदा आहिनि मां अॻे ॾाढो वेंदो हुउमि मूंखे चयोसीं अॼु तोखे मथे चाढ़ियो मत बाबा एॾे मां न चढ़ंदुमि चयोसीं एॾे चढ़णो पवंदो ई मां चयुमि बाबा एॾे हेॾियूं ॾाकणूं चढ़ंदो केरु हेॾी वॾी मंज़िल आहे मूंखे चयो मौलाना जेका मेराज वारी राति रफ़ रफ़ बयानु कंदा उहा लॻल आहे जंहिंखे लिफ्ट था सॾनि चढ़ण जी देर ही पहुचण में देरी न थी बहरहाल अरब जो वायदो कंदा आहिनि पूरो कंदा आहिनि बाक़ी फरकपुर वारो रोड अॻे मां हितां ईंदो मुंहिंजो सीपे को हाणे त माशाअल्लाह हाणे ठहणी मुश्किल हे मुल्क पाकिस्तान जा हुकुमरान पेटी खाई मुल्क नाश करे विया पोइ माण्हू वीचारा सादा सूदा सभु इन्हनि जे पोयूं तो इंशाअल्लाह हाणे इन्हनि जो वारो न आहे जो हाणे जमियत जे जोधन जवाननि जो वारो आहे केड़ा केड़ा था चो त आलमन जो साथ ॾींदासीं डुबरा हथ न खणो मत ईअं हथ ख़त्म न थी वञनि वाइदो कयो जो उलमा सां नींह निभाईंदासीं पर जे तव्हां जे हिन इलाइक़े में असांजो MPA मौलाना अली अकबर थे पोइ रोड ईअं हूंदो नथा ॻाल्हायो चो इंशाअल्लाह उहो ॾींहुं ईंदो हक़दार हिन कुर्सियुनि जा आलिम आहिनि हर मोड़ ते तव्हां सां साथ वाह भाऊ राशिद महमूद अल्लाह तुझी मेहनत के कबूल करे आमीन त चओ झर झंग में जे मेहनत कई 2022 में बोर्ड के मौके ते भी गरीबन मिस्किनन जे झुगन ते वनी पहुतो उन्हनि जी खिदमत कयूं ये जमियत वारा चो इंशाअल्लाह हिन धरतीअ ते तॾहिं सुख जो साह खणंदा जॾहिं मिठे मुहम्मद जो कानून अखियुनि सां ॾिसंदा पोइ कहिड़ा कहिड़ा था चओ त हिन धरती ते क़ुरान जो कानून अचे अब ॻाल्हायो अचे या न अचे बहरहाल तवज्जो कयो मुसलमानों कलमे वारो मुझो महबूब नबी दिलबर नबी बरकातू पढ़ी पुछा गयो जिब्रील केड़ी जाय आ जिब्रील चयो मुंहिंजा सोना हिन जाय जो नालो यसरब आ मुंहिंजा सोना कुछ ॾींहंनि खां पोइ मके जा कुरैश तो मुहम्मद अरबी जी इज्जत बर्दाश्त न कंदा अल्लाह ताला तो मुहम्मद के नबुवत जो ताज पाराईंदो 1.25 लाख नबियनि जी सरदारी ॾींदो पोइ तो मुहम्मद अरबी ते पंहिंजा
सड़ी पौंदा उमूमन इएं ई थींदो आहे पंहिंजा पंहिंजे ते सड़ंदा आहिनि सम्झो था न पंहिंजे खे का इज़त मिलंदी न पिया सड़ंदा पिया पचंदा मुंहिंजे महबूब नबी दिलबर नबी खे जिब्रील जो सोना पोइ सड़ी भुॼी पवंदा पोइ तो मुहम्मद खे मक्का छॾे इन शहर में आबाद थियणो पवंदो तो मुहम्मद जी कदमनि जी बरकत जे करे अल्लाह पाक इन शहर जे नाले खे मटे यसरब मां मदीनो शरीफ बणाए छॾींदो ऐं मुंहिंजो सोनो मुहम्मद अरबी नबियनि जो नबी 1.25 लख नबियनि जो ताज सोहणनि जो सरदार जो सभ को शान में मान में मर्तबे में मक़ाम में मथे आहे मथे या न ॻाल्हायो त सही हीअं घबराइजी ईअं वेठा हो ॼणो रेल निकिरी वई अथव पर जे मां इम्तिहान वठंदुमि त फरकपुर जा माण्हू थोरा हूंदा ॿाहिरियां अल्हम्दुलिल्लाह पहुची विया आहिनि ऐं तवजो कयो हुन महबूब मुहम्मद अरबी जा दीवानो सोहणे नबी जा परवानो मिठड़े मुहम्मद अरबी ते कलमे पढ़ण वारो तवजो कयो जो बस शॉर्टकट कंदो हलां तो मुंहिंजो सोहणो तो फरमाए वरी चढ़ियमि ख़बर ई कान पई जिब्रील जो मुंहिंजा साईं लहो पाण फरमाए था पुछा कि जिब्रील कहिड़ी जाइ आहे जिब्रील जो मुंहिंजा सोहणा हिन जाइ जो नालो बैतुल रहम जिते ईसा नबी आयो हो मुझो सोनो तो फरमाए दिलबर नबी तो फरमाए वरी हलियम खबर ही कान पे जिब्रील जो साईं लाओ पान फरमाए तो मां पुछम जिब्रील केड़ी जाइ आ जिब्रील जो मुझा साईं हिन जाइ जो नालो तूर सीना जबल आ माशाअल्लाह असांजे सूबे सिंध जो अमीर साईं अब्दुल कयूम चो जिंदाबाद बस हाने मांखे कुर्सी छड़नी पवंदी तवज्जो कयो इंशाअल्लाह इन्हनि बुजुर्गनि जी ज़ियारतूं घर वेठे तव्हांखे थियनि थियूं तो अल्लाह जी मेहरबानी आहे तवज्जो कयो मदीने जो मीर मुंहिंजो सोनो मुहम्मद तो फरमाए 1.25 लख नबियनि जो नबी तो फरमाए पाण फरमाए त घणा सफ़र मां कंदो वियुमि बस शॉर्टकट हाणे वेड़ शेड़ थींदी मुंहिंजो सोनो तो फरमाए बैतुल मुक़द्दस में 1.25 लख नबियनि सां मुलाक़ातूं करे मुंहिंजो साईं तो फरमाए मथे मां सफ़र शुरू कयुमि पहिरियों ॿियों टियों चौथों पंजों छहों 7 आसमान क्रॉस करे सिदरतुल मुंतहा ते पहुतमि त जिब्रील मूंखे चयोसीं हाणे असांजी यारो यारी मथे मां हलंदोमांव संजन फरमाए जिब्रील बेवफाई चङी कान्हे वे तो सोना जे मथे मालूम तो सब पर मुझा सड़ी वींदा मथे तहां वींदो सोना तहां जो मकाम आ चओ न सुभान अल्लाह साईं जडे मथे पिया वञनि साईं के रफ रफ जी सवारी मिली हीअं पिया मथे वञनि जिब्रील तके छा पियो चवे बस तवज्जो कयो मुसलमानो जिब्रील तके नबी साईं के ॼणो हीअं पियो चवे कंहिं आशिक़ ही लफ़्ज़ चया आहिनि रफ रफ ते सोहणा सुभान अल्लाह कयो ई नथा रफ रफ ते सोहणा ओ वन सवारे हुन तू जान तेरा परवरदिगारे चुम चुम के तलियां साइनो जगाया चुम चुम के तलियां साइनो जगाया जिब्रील रब दा पैगाम लाया बस साईं उते पहुता जिते अल्लाह जी ज़ात महबूब मुहम्मद जी ज़ात हुई छा न मज़ो हूंदो चओ न सुभान अल्लाह मां दुआ करण आयो हाँ अल्लाह से तव्हांखे मक्को भी ॾेखारे त मदीनो भी ॾेखारे इहा दुआ घुरां के न 7 सालनि खां पोइ वेंदो कहिड़ा कहिड़ा वञण था घरो हथ त मथे खणो छा रखियो आहे तुंहिंजे पने अकेले फरकपुर ऐं सखर सूबे सिंध में मज़ो मदीने में आ मदीने जा माण्हू भी मिठा आहिनि त मक्के जा माण्हू भी घटि न आहिनि चओ न सुभान अल्लाह मक्को भी और मदीनो भी और मदीने जूं जायूं भी ॾाढियूं मिठियूं कीअं न मिठियूं बयान कयां जंहिंते मुंहिंजे साईं जा कदम मुबारक लॻा उहो शहर केॾो न शान वारो बणिजी वियो ख़ुदा जो कसम उहा गारे सोण जॾहिं उते वञे इहो मंज़र ॾिस त कीअं मुंहिंजो सोणो हिते वेठो हूंदो कीअं यार नबी सोणे जो अबू बकर गॾु वेठो हूंदो पर झोली विछायूं वेठो आहे मुंहिंजे साईं खे भाकुर भरे पंहिंजी गोद में सुम्हारियूं वेठो आहे मुंहिंजे सोणे नबी जे शहर में जॾहिं मके में मां उते पहुतमि दोस्तन मुखे चोसे इते गारे सौर ते कुछ ॻाल्हायो उते मां ही लफ़्ज़ चया मतो ए गारे सौर इस एहसान को न भूल बैठे हैं तेरी गोद में सिद्दीक और रसूल गार तो सा केर मुकाबलो करे जो तुझी झोली में मिठड़ो मोहम्मद यार सुदो वेठो आ अल्लाह कंदो 2026 जो पहिरियों रोज़ो तोखे रब मदीने में नसीब करे या दुआ घुरा के नहीं इते ही रोज़ा रखंदो अब केड़ा मदीने हलंदो सभई हलंदो
जे जहाज तो हुजे वॾो सऊदी एयरलाइन त अञा एतिरा माण्हू ॿिया हुजनि। मां हाणे वटड़ियुमि सऊदी एयरलाइन ही माण्हू ॻणींदो वञा पियो, अकेलो वांदो वेठो हुउमि न, शहन समन को क्रॉस करे हुउमि, मतो वाह जहाज त इहो हुजे। चओ न सुभान अल्लाह। मां दुआ करण आयो हाँ इन सऊदी एयरलाइन ते चढ़ी सभु मदीने हलूं। उते जॾहिं सोहणे जे रोज़े ते पहुचंदे ॾुख लही वेंदई। हिकिड़ो आशिक नबीअ जे रोज़े ते पहुतो हो, रोए पियो, अखियुनि मां ॻोढ़ा पिया वहनि, मुंहिंजा रब मूंखे इन शहर में मार जाई। पोइ अल्लाह उन आशिक जी दुआ क़बूल करे छॾी। चओ न सुभान अल्लाह। उते मौत थियो, दफन भी जन्नतुल बकी में थी वियो। तू दुआ त घुर अल्लाह सबके मक्को मदीनो ॾेखारे। वरी हिकिड़ो उते पे दुआ घुरे, अल्लाह साईं मूंखे मौत मदीने में ॾिजां। कुदरत अल्लाह जी बीमार थी वियो, बीमार जो थी पियो, लिंग ॾकनि से पिया। पोइ चई अल्लाह साईं मां इहा दुआ न घुरी, हिन साल न मथे साल मार जाए। के अहिड़ा बि आहिनि, अल्लाह मौत ॾे त मदीने में ॾे, मके में ॾे, जिते भाग ई भाग खुली पवनि। नबी तो फरमाए मंजार कबरी वजबत लहू शफाती। फरमाए जिंदगी में एक भेरो भी मुझे रोजे के की सलात व सलाम पढ़ी मुझे मत वाजिबा, क़यामत में मां मुहम्मद हथ पकड़े जन्नत में जाए वठी दी। चो इंशाअल्लाह मदीने हलंदासीं। पोइ मां छो न चवां, रोज़ो पाको अतहर, रोज़ो पाको अतहर, जह में रहे थो दिल भर, ॾिसवनी दिल भर जो दर, ॾिसवनी दिल भर जो दर, जियो जिगर हींअर ठरे वो मुल्क मिठो आ, मदनीअ जो मूर नथो मुख विसरे। जंहिं ॾिठो उहो चवंदो मौला वरी वरी मूंखे ॾेखार। रब ॼाणे थो ते काबे ते जड़ी दुआ घुरंदो वेंदे रब तुंहिंजी दुआउनि खे क़बूल कंदो। अल्लाह तोखे अल्लाह सोणे जो शहर मको मदीनो ॾेखारींदुई, ॾुख लही वेंदई, थक लही वेंदई। सोणे जो शहर ॾिसी आए यकीनन जन्नती बणिजी वेंदे, जो सोणो मुहम्मद सुञाणींदो मैदान क़यामत में ॿुॾल बेड़ो तरंदो ई तरंदो, जहन्नम खां बची इंशाअल्लाह जन्नत हलंदासीं। बस अल्हम्दुलिल्लाह। मां घणो हायल थियण नथो चाहियां। साईं असांजा मुर्शिदुल मुवहिदीन ऐं सूबे सिंध जा अमीर साईं अब्दुल कयूम हाले जी वारा, जंहिंखे ॾिसण सां यकीनन असांजूं अखियूं ठरी पवंदियूं आहिनि। इन्हनि बुज़ुर्गनि वलियनि जूं ज़ियारत कयो, इन्हनि जी महफ़िलनि में अचो, इन्हनि अल्लाह वारनि सां मिलो। मन क़यामत जे ॾिहाड़े इन अल्लाह वारनि जी मोहबत जे सदके रुठल रब राज़ी थी जन्नत ॾेई छॾे।